जंगी मावा के ख़बर ॾींदा हलो। मोहम्मद शफ़ीक़ जोखियो जी रिपोर्ट मुताबिक़ वफ़ाक़ी हुकूमत जो फ़ैसिलो रदे जी टोकरीअ में जंगशाही कोहिस्तान में अफ़गाननि जा कटकल थल। पुलिस जी ख़ामोशी हैरान कंदड़ आहे। जंगशाही ऐं कोहिस्तान के फ़ौर मनसूबे में मुख़्तलिफ़ कमनि ते अफ़गानी लॻल आहिनि, जॾहिं त मक़ामी माण्हू बेरोज़गारी सबबि ख़ुदकुशियूं करण ते मजबूर आहिनि। मक़ामी माण्हू घणाई एहतजाज कया आहिनि, पर इंतज़ामिया जे कन ते जूअं बि नथी जुरे। होॾां वफ़ाक़ी हुकूमत बि अफ़गाननि जी नेकाली लाइ सख़्त क़दम खणी रही आहे, पर जंगशाही ऐं कोहिस्तान में पुलिस अफ़गाननि ख़िलाफ़ नाले मातर बि कार्रवाई नथी करे। अफ़गानी खुलेआम अचवञ कनि पिया। घणनि ई अफ़गाननि वटि पाकिस्तानी जाली कार्ड बि आहिनि, जेकी चेक नथा कया वञनि। माण्हू DC ठट्टो ऐं SSP ठट्टो खां घुर कई त अफ़गाननि जी नेकाली लाइ जंगशाही कोहिस्तान में सर्च ऑपरेशन कयो वञे ऐं वफ़ाक़ी हुकूमत जे हुकुम ते अमल करे अफ़गाननि खे जल्द खां जल्द मुल्क बदर कयो वञे।